चेलहार में भी कारोबारी मरकज़ बंदि थियण करे ग़रीब मज़दूर तबिको हिक वेले मानी लाइ परेशान थी वियो आहे। कोरोना वायरस जे करे मज़दूरनि जी मज़दूरी बि बंदि थी वई आहे। चेलहार जे अवाम में मायूसी पखिड़िजी वई आहे। ग़रीब मारूड़नि सिंध सरकार ऐं थरपाकर जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त कारोबार बंदि थियण करे रोज़गार ख़तमु थी वियो आहे, उन्हनि जी वाहर कई वञे। मासूम ॿाड़ा बुखनि में पाह थी विया आहिनि, हिकदमि नोटिस वठी राशन ॾियारियो वञे। सूबाई वज़ीर अब्दुल बारी पताफी पंहिंजे तक ॾहरकी जे इस्पताल जो ओचितो दौरो कयो। ताड़के इस्पताल अंदरि क़ाइम आइसोलेशन वार्ड समेत इस्पताल अंदरि सफ़ाई सुथराई ऐं मेडिकल टेस्टनि जे शोबे जो जाइज़ो वरितो ऐं इत्मीनान जो इज़हार कयो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना हिकु बैन अक़वामी मसइलो आहे, असांखे एहतियात सां उन जो मुक़ाबिलो करणो पवंदो। दाबेजी में क़ाइम ख़ानगी फैक्ट्री में परोतनि खे कोरोना जांचण लाइ जदीद मशीन ज़रिए चकासियो वियो ऐं परोतनि खे सैनिटाइज़र ऐं साबुण मास्क ॾिना विया। इन मौक़े ते ख़ानगी फैक्ट्री इंडस जूट मिल जे एडमिन राणा बशारत ऐं सीनियर डॉक्टर मुमताज़ अली भुट्टो ॿुधायो त कोरोना जे वायरस जे ख़दशे जे सबबि फैक्ट्री में कमु कंदड़ परोतनि ऐं बंबोर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे इलाइक़े वासियुनि खे जदीद मशीनुनि ज़रिए चकासियो वियो आहे। पीरे जे ॻोठ में ॿिए ॾींहं बि हुकूमत पारां कोरोना वायरस खे फैलजण खां रोकण वारी मुहिम दौरान लाउड स्पीकर ज़रिए डोर टू डोर फर्दन आगाही मुहिम हलाई वई। अवाम पारां मुख़्तारकार किंगरी जी आगाही मुहिम खे भलीकार चवण सां गॾु संदसि साथ ॾियण जो वादो पिणु कयो वियो। आगाही मुहिम दौरान अवाम खे ॿुधायो वियो त सफ़ाई जो ख़ासि ख्यालु रखियो वञे, हथनि खे बार बार धोतो वञे, मेड़ाकनि खां पासो करे ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk